औरत के ॿार पैदा थींदो आहे त केतिरे टाइम ताईं उन औरत सां मुड़ुस हक़ अदायगी न करे। वधि में वधि जेको पीरियड आहे 40 ॾींहं। औरत खे ॿार पैदा थियो आहे न, ॿार पैदा थियो आहे त 40 ॾींहं वधि में वधि पीरियड आहे त 40 ॾींहंनि ताईं मुड़ुस उन सां सोबत न करे। वधि में वधि, घटि में घटि का उनजी मुदत न आहे। औरत खे खून बंदि थी वियो आहे निफ़ास वारो, उहो कंहिं औरतुनि खे 20 ॾींहंनि जे अंदरि बंदि थींदो आहे, कंहिं औरतुनि खे उहो खून 25 ॾींहंनि जे अंदरि बंदि थींदो आहे, 30 ॾींहंनि जे अंदरि बंदि थींदो आहे। वधि में वधि उहो जेको औरत खे निफ़ास हलंदो आहे उहो 40 ॾींहंनि ताईं हलंदो आहे। अगरि कंहिं औरत खे 20 ॾींहंनि जे अंदरि निफ़ास बंदि थो थी वञे त मुड़ुस जेको हक़ अदायगी करे सघे थो, कोई बि इशू न आहे। पर जेकॾहिं उहो खून जारी आहे 40 ॾींहंनि ताईं हले थो त 40 ॾींहंनि ताईं मुड़ुस जेको आहे घरवारी जे क़रीब न वञे। पोइ कोई साथी इहो सुवाल करे त साईं 40 ॾींहंनि खां बाद में बि हले त पोइ छा मामिलो आहे? अगरि 40 ॾींहंनि खां बाद में हले त इहो जेको खून आहे इहो निफ़ास न आहे। इहो छा आहे? इहो निफ़ास न आहे। इहो औरत खे ॿियो को मसइलो थी सघे थो। बहरहाल 40 ॾींहंनि खां बाद में शरीयत इजाज़त ॾिनी आहे त मुड़ुस घरवारी सां हमबिस्तरी करे सघे थो। कहिड़ी सूरत में? जंहिं टाइम ॿार पैदा थियो आहे। मसइलो साईं सम्झ में अची वियो? अगरि ना अचे साईं थोरो हथु मथे खणो। अची वियो न साईं?